अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है खुश हूंदो ठीक ठाक हूंदो। काफ़ी टाइम थी चुको आहे त असां यूट्यूब के टाइम न ॾिनो दोस्तों। अॼु हिकु मक़सदु खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। त तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त कुझु मसरूफ़ियतूं हुयूं, तंहिंजे करे यूट्यूब खां थोरो पासे ते वियासीं। हाणे तव्हांखे वीडियो ॾींदा रहंदासीं तक़रीबन दोस्तों। त हीअ हेठि तव्हां वीडियो ॾिसी रहिया हिकु छोकिरी आहे जंहिंजी माना शाइरीअ में दम न आहे दोस्तों। शाइरीअ में को दम न आहे, पर हिन जो आवाज़ु जेको आहे त हिन शाइरीअ खे दमदार बणाए थो ऐं हिकु बहितरीनु आवाज़ जी मालिकाणी आहे दोस्तों। हीअ तव्हां ॿुधी ॿुधाइजो। अॼुकल्ह जा फ़नकार जेके अचनि था उन्हनि जी शाइरीअ में त दम भली हुजे, पर जो आवाज़ु न आहे त उहा शाइरी दम वारी बिगाड़े छॾनि था। पर हीअ तव्हां ॿुधी ऐं ॿुधाइजो कमेंट में त हीअ छोकिरीअ जो आवाज़ु कीअं आहे दोस्तों। वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो सां गॾु ऐं हीअं ई तव्हां सां जुड़ंदा रहंदासीं। ख़ुदा हाफ़िज़। गुॾीअ लाइ ॿटे जोड़ा, गुॾे लाइ चंग वठो ईंदसि, अबा सां शहर जो वेंदसि, नहंग जो रंग वठो ईंदसि। अलाए कहिड़ो जिया पोआ, अलाए कीअं था जियनि माण्हू, अलाए कहिड़ो जिया पोआ, अलाए कीअं था जियनि माण्हू। मिलियो बाज़ार में जेकर जियण जो ढंग वठो ईंदसि, गुॾीअ लाइ ॿटे जोड़ा, गुॾे लाइ चंग वठो ईंदसि। बचा ॾोकड़ ते सरतियूं, ॿटे कारियूं ही ककरियूं छा, बचा ॾोकड़ ते सरतियूं, ॿटे कारियूं ही ककरियूं छा, मां तुंहिंजे थर उन्यारे लए सॼो सारंग वठो ईंदसि, गुॾीअ लाइ ॿटे जोड़ा, गुॾे लाइ चंग वठो ईंदसि।